सिजावल सीरत कमेटी तरफ़ां सिजावल में रहमतुल आलमीन कॉन्फ्रेंस हाफ़िज़ रियाज़ मेमन की सिदारत में मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में सवें तादाद में माण्हुनि शिरकत कई, जिथे मौलाना आज़म तारिक अब्दुल खालिक ऐं सलीम सिंधी आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयान कई। हिननि चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे, उन खां पोइ को बि नबी न ईंदो। असां पंहिंजे ज़िंदगी खे बहितरीन नमूने सां गुज़ारियूं त उन लाइ असांखे क़ुरान मजीद सां दोस्ती रखणी पवंदी, जंहिंजी दोस्ती क़यामत जे सुबुह ताईं हूंदी। क़ुरान पाक जे पढ़ण सां हर मसइलो हल थी वञे थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। रिपोर्ट अतीकुर रहमान खत्री सिजावल।